सारंग खे नंढपिण खां किताबनि पढ़ण जो शौक़ु हो। ममताज़ दमसाज़, अमीर हमज़ो, अलिफ लैला, पोकरदास जा छपायल जासूसी ॿिया किस्सा कहाणियूं पढ़ंदो हो ऐं पढ़ी पढ़ी दिलऊं पंहिंजा किस्सा कहाणियूं घणे सकीना खे ॿुधाईंदो हो। आस्ते आस्ते हुन सुठा किताब पढ़णु शुरू कया ऐं कहाणियूं बि लिखणु लॻो। पहिरीं बादशाहनि ऐं शहज़ादनि जूं कहाणियूं लिखियाईं, पोइ जासूसी ऐं पोइ रोमानी कहाणियूं लिखणु लॻो। मैट्रिक पास करे कॉलेज में दाख़िल थियो त मोहन सां मुलाक़ात थियसि। मोहन जो पीउ मुख़्तियार कार हो। शिकारपुर बदिली थियसि त पुट खे शिकारपुर जी कॉलेज में दाख़िल करायईं ऐं जल्दी सारंग ऐं मोहन दोस्त थी विया। मोहन पढ़ण में ॾाढो होशियारु हो। कॉलेज जे किताबनि सां गॾु अदबी किताब बि पढ़ंदो हो, शाइर बि हो। सारंग हुनखे पंहिंजूं कहाणियूं ॿुधाईंदो हो ऐं मोहन खेसि पंहिंजा शेर ॿुधाईंदो हो। ॿिन्ही जो फ़न अञा कचो ऐं फिको हो, पर ॿिन्ही खे पंहिंजे पंहिंजे फ़न जे बारे में ॾाढियूं ख़ुशफ़हमियूं हुयूं। ॿई गॾिजी किताब पढ़ंदा हुआ, बहस कंदा हुआ। शाम जो मोहन पंहिंजे पीउ जी चोचाकी बगी ॿधाईंदो ऐं ॿई घुमण लाइ निकिरंदा। लखी दर खां थींदा शाहीबाग जे ओरियां वॾो मांडो हो, जिथे हांडरा थींदा हुआ ऐं आगा सूफ़ीअ जा ड्रामा दुरंगी दुनिया उर्फ़ टम्बकटो स्टेज थींदा हुआ। शाहीबाग मां थी लखी दर ईंदा, कुल्फ़ी या फालूदो खाईंदा, गिह जा बुरकणा पकोड़ा या गोश्त जा कंड ऐं चापान वठी वापसि मोटंदा। आस्ते आस्ते सारंग मोहन जे घर जो भाती थी वियो। मोहन जी माउ पंहिंजो बच्चो सम्झंदी हुयसि। सारंग खे भेण कान हुई, सो मोहन जी भेण रजनीअ खे पंहिंजी भेण सम्झंदो हो। मोहन जो पीउ बि ॾाढी सिक ऐं इज़त सां पेश ईंदो हुअसि। इंटर पास कयाऊं त मोहन जे पीउ जी कराचीअ बदिली थी ऐं मोहन शिकारपुर छॾे कराची जे कॉलेज में वञी दाख़िल थियो। ॿई हिक ॿिए ॾांहुं ख़त लिखंदा हुआ। उन्हीअ विच में सारंग बंगाली अदब जा तर्जुमा पढ़िया, अंग्रेज़ी, फ्रांसी ऐं रूसी अदब पढ़ियाईं। रोस्ट इनक़लाब खां अॻु वारे अदब में हुनखे ॾाढी पंहिंजाई महसूसु थी। साॻिया सिंध वारा ॾाढी जा ॾहका, हीणे सहाना, रूसी नावलनि ऐं अफ़साननि जा किरदार बि जहिड़ा सिंधी। साॻे अहसासनि जी शिदत, ॾाढ ऐं ॾंभ सहण जी बेपनाह क़ुवत, जज़्बनि जी सादगी, सचाई ऐं साॻिया जीअण लाइ जतन। चेखोव खां त एतिरो मुतासिर थियो जो संदसि हिकु हिकु कहाणी 10-10 दफ़ा पढ़ियाईं। हर दफ़े हुन जी कहाणियुनि में नओं हुस्न नज़र आयुसि। मोहन ऐं हू ख़तनि में ख़्यालनि जी ॾे वठि कंदा हुआ। मोहन शाइरी छॾे ॾिनी हुई ऐं लेखक मां फिरी पाठक थी वियो हो। ॿिन्ही जा ख़त इल्मी ऐं अदबी हूंदा हुआ। मोहन लिखियुसि त सिंधीअ जो हिकिड़ो नओं शाइर सामाणो आहे, नालो अथसि माणिक, हुनखे पढ़ी पंहिंजो रायो लिखी मोकिल। सारंग माणिक खे पढ़ियो, ॾाढो वणियुसि। मोहन खे पंहिंजो रायो लिखी मोकिलियाईं। दुनिया जे अदब जे मुताले हुन जी तख़लीक़ी क़ुवत खे इज़हार जूं नत नयूं राहूं ॾेखारियूं ऐं संदसि ॾात खे ॾांहुं बख़्शियो। नयूं नयूं कहाणियूं लिखियाईं, लिखी लिखी फाड़ियाईं। कंहिं बि कहाणीअ मां मुतमइन न थी थियो। हिकिड़ी कहाणी लिखियाईं, थोरो इत्मिनान थियुसि। कंहिं रिसाले ॾांहुं मोकिलण जो इरादो कयाईं, पर दिलि झले न सघियो। आख़िर हिकिड़े ॾींहुं दिलि झले कहाणी रिसाले ॾांहुं ॾियारे मोकिलियाईं ऐं बेचैनीअ सां रिसाले जो इंतज़ारु करणु लॻो। महीने खां पोइ रिसालो छपिजी स्टॉल ते आयो। धड़कंदड़ दिलि सां रिसालो ख़रीद कयाईं ऐं वर्क वराए फ़हरिस्त ॾिठाईं त पंहिंजे नाले ते नज़र पयसि। ख़ुशीअ में टिड़ी पियो, हवा में उॾामणु लॻो। दिलि चयसि त रस्ते ते लंघंदड़ माण्हुनि खे बीहारे खेनि ॿुधाए त ॾिसो, हिन रिसाले में मुंहिंजी कहाणी छपी आहे। 8-10 कापियूं ख़रीद करे दोस्तनि में विरहायाईं। हिकिड़ी कापी मोहन ॾे बि मोकिलियाईं। मोहन तारीफ़ी ख़त लिखियुसि त ॼण ख़ुशियुनि जो ख़ज़ानो मिली वियसि। हिकिड़े नए जज़्बे ऐं वलवले सां कहाणियूं लिखणु लॻो। संदसि शुरूआती कहाणियुनि में ॿियनि लेखकनि जो सिधो सऊं असरु हो, पर पोइ आस्ते आस्ते हुन जी पंहिंजी शख़्सियत संदसि कहाणियुनि में टिड़णु लॻी। संदसि स्टाइल का सूरत वरिती ऐं संदसि नालो अदबी दुनिया में ॼातल सुञातल थी वियो। किताबनि जे मुताले हुन जे मिज़ाज ऐं संजीदगी ऐं अहसासनि में एतिदाल आणे छॾियो। अदब ऐं शाइरीअ हुनखे ख़्वाब ॾेई छॾिया, धुंधला, मुबहम ऐं गैर वाज़ह ख़्वाब। संदसि रूह ते अजीब निंड उखड़ी उदासी छाइंजी वई ऐं मेड़ में बि पंहिंजो पाण खे अकेलो अकेलो महसूसु करणु लॻो। संदसि रूह खे कंहिं अणॾिठल अणसुहे प्रीअ जी ॻोल्हा रहणु लॻी, जंहिं प्रीअ जा पड़लाव हिन शाहसाईअ जी शाइरीअ में ॿुधिया हुआ, जंहिंजो अक्स हिन अंडलट जे रंगनि में ॾिठो हो ऐं जंहिंजे बदन जी बू हिन खे हिक गुल मां आई हुई।
पर हिन जी कहिड़ी सूरत हुई, कहिड़ो रूप हो, तंहिंजी खेसि ख़बर न हुई। कॾहिं कॾहिं हुनखे ईअं लॻंदो हो ॼणु संदसि ज़िंदगी जी वीरान वाट ते कंहिं पिरीअ जा पेर खणंदो वधंदो थो वञे। वक़्तु पंहिंजे पेरनि जा निशान छॾींदो लंघंदो थी वियो। सारंग हींअर BA जे आख़िरी साल में हो। संदसि पीउ सावण ख़ान ऐं मामो अहमद ख़ान पोढ़ा थी विया हुआ। मामे में अॼु बि उहो ई रोब हो। अॼु बि रखे रखे खंकार कंदो त हिन उमिरि में बि सारंग खां छिरक निकिरी वेंदो। मामी थुल्ही ऐं बेडौली थी वई हुई। सारो ॾींहुं निम जी छांव हेठि खट विछाए लेटी पई हूंदी, या खूंगरा हणंदी या आई वईअ सां ओड़े पाड़े जूं गिलाऊं कंदी। खट ते लेटी लेटी माण्हुनि जे आटे वांगुरु आफिरजी वई हुई। मामो घर में ईंदो त चिंघंदी चिंघंदी गोॾनि ते हथु ॾींदी उथंदी ऐं लुॾंदी लमंदी छकड़ी वांगुरु झाका खाईंदी मानी खणी आणे मामे जे साम्हूं रखंदी। सकीना जवान थी वई हुई ऐं सारंग खां पंहिंजो पाण लिकाईंदी वतंदी हुई। सारंग ऐं सकीना अञा नंढड़ा ई हुआ जो ॿिन्ही जो मङणो थी वियो हो, पर हुनजी सारंग खे ख़बर न हुई। हिकिड़े ॾींहुं सारंग ॻोठु वियो त उते पिणसि शादीअ जी ॻाल्हि चोरियसि ऐं खेसि सकीना सां संदसि मङणी जी ॻाल्हि ॿुधायईं। सारंग खां छिरक निकिरी वियो। हुन त सकीना जे बारे में कॾहिं सोचियो बि न हो त हूअ संदसि ज़िंदगी जी हमसफ़र थींदी। हुनजी ज़िंदगी जो हमसफ़र त को अणॾिठल अणसुहो पिरी हो, जंहिंजा पेरा खणंदो हू वधंदो थी वियो ऐं हू पंहिंजे अणॾिठल ऐं अणसुहे पिरीअ जे पूरनि में अहिड़ो त गुम हो जो हुन कॾहिं अखियूं खणी सकीना निहारियो बि न हो। ॻोठ मां मोटियो त पहिरियों दफ़ो अखियूं खणी सकीना न निहारियईं। सारो ॾींहुं टपा ऐं ठेंग ॾींदड़ चेड़ाक ऐं चिलविली झंडोली ऐं ॻाढ़ी ॻटोली सकीना ओचितो ई ओचितो बाहि जे उल्ले वांगुरु भड़को ॾेई जवान थी वई हुई। संदसि झंडोला वारे चेल जेॾा चोटा थी विया हुआ। संदसि भूरो रंग पिघरियल सोन जहिड़ो थी वियो हो ऐं संदसि जिस्म ते जवानी जा गुल गौंच फुटी पिया हुआ। अॻु सारंग सकीना जे वजूद खां ई ॼणु बेख़बर हूंदो हो, पर हींअर बिना बेख़यालीअ में हुन जूं अखियूं सकीना में खुपी वेंदियूं हुयूं ऐं हुन जी निगाह जी तपिश में सकीना जी जवानी जा गुल गौंच शर्म ॿूटीअ वांगुरु ॿूटिजण लॻंदा हुआ। हूअ पंहिंजे ढकियल अंगनि खे पई ढकींदी हुई। संदसि पेशानीअ ते पघर फुड़ा जरकण लॻंदा हुआ। सारंग जे सीने में धको मची वेंदो हो ऐं संदसि निड़ीअ में कंडा चुभण लॻंदा हुआ। सारंग सुबुह जो कॉलेज वेंदो त कमरे जो सारो सामान छड़ो छड़ ऐं बेतरतीब छॾे वेंदो, पर कॉलेज मां मोटंदो त कमरे जी हर शइ पंहिंजी पंहिंजी जाइ ते तरतीब ऐं सलीक़े सां रखियल हूंदी। इन तरतीब ऐं इन सलीक़े में हुनखे सकीना जो अक्स नज़र ईंदो। हुन जा जज़्बा ऐं अहसास बि ईअं ई छड़ छड़ ऐं बेतरतीब हुआ। शायदि सकीना सां शादीअ खां पोइ हुन जे जज़्बनि ऐं अहसासनि में तरतीब अची वञे। कॾहिं कॾहिं हू सिंधी किताब या रिसाला वठी ईंदो। सकीना उहे किताब ऐं रिसाला हुन खां लिकी खणी वेंदी ऐं राति जो जॾहिं हर को सुम्ही रहंदो तॾहिं हथ बत्तीअ जी वट मथे करे किताब ऐं रिसाला पढ़ंदी। रखे रखे संदसि चूड़ियुनि जो आवाज़ु भरंदो ऐं सारंग जा अहसास आरस बनी जागी पवंदा ऐं संदसि चौधारी फैलियल हेकलाईअ जे रण में खटणहार खड़ी पवंदा। अहसासनि जी अख ॿूट ऐं ख्वाबनि जी लिक लकोटीअ में हिन BA पास कई ऐं इरादो कयईं त कराचीअ वञे वकालत पढ़ां, पर पिणसि चयो त शादी करे पोइ कराचीअ वञ, घटि में घटि न्याणी त मोह उघाड़ी थिए। पर मामस चयो त भले छोकिरो वकालत पढ़े, किथे थाने को थिए, पोइ आराम सां शादी करे, धारिया त कोन आहियूं जो तकड़ करियूं। घर जी ॻाल्हि आहे, छोकिरी हाणे बि पंहिंजी आहे त सुभाणे बि पंहिंजे ई घर हूंदी। सारंग पीउ खां इजाज़त वरिती ऐं सामान ॿधी वकालत पढ़ण लाइ कराची रवानो थी पियो। हींअर हू कराचीअ में होटल जे पलंग ते लेटी सिगरेट पी रहियो हो। सिगरेट विसाए हू पलंग तां उथियो, पेतीअ मां शिकारपुर मां आंदल मिठाईअ जूं पिंडियूं ऐं खारीअ मां आचार जूं बरनियूं कढियाईं ऐं मोहन सां मिलण लाइ रवानो थी वियो। मोहन जो पीउ हींअर डिप्टी थी वियो हो ऐं आमिल कॉलोनीअ में पंहिंजे अबाणे घर में रहंदो हो। हू पुछा कंदो, ॾस पुछंदो, मोहन जे घर अची पहुतो। मोहन लान में बीठो मालीअ सां ॻाल्हाए रहियो हो। सारंग खे ॾिठाई त डोड़ी अची हिनखे भाकुर पाताईं। अॼु 2 सालनि खां पोइ मिलिया हुआ। 2 सालनि जे अरसे में ॿिन्ही में फेरो अची वियो हो। 2 साल अॻु ॿई जिस्मानी ऐं ज़हनी तौरु नौउमिरि हुआ।
पंहिंजे कचे फिके फ़न खे फ़न जो शाहकार सम्झंदा हुआ, पर हींअर हिकिड़ी शाइरी छॾे ॾिनी हुई ऐं ॿियो सुठो ई मशहूरु कहाणी नवीस थी वियो हो। ॿिन्ही उठ किताबनि जा पढ़िया हुआ जिन हिननि में ज़हनी पुख़्तगी आणे छॾी हुई। मोहन शिकायत वारे लहजे में चयो, यार इतला बि न ॾिनई त स्टेशन ते वठणु अचां हा। सोचियमि त बिना इतला अची मिलंदो असां त वधीक ख़ुशी थींदई, इन करे बिना इतला जे हलियो आयुसि। भला सामान किथे अथई? सामान होटल में छॾे आयो आहियां। साराई जी ॻाल्हि ॿुधी मोहन जी ख़ुशीअ में टिड़ियल चहिरो कोमाइजी वियो ऐं संदसि चहिरे ते ॾुख भरी कावड़ उभरी आई। ॾुखियल आवाज़ में चयाईं, लॼ बि न आयई जो घर घाट हूंदे बि होटल में वञी रहे। अमीअ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे? हल त पाणी थी अमी होटल में रहण जो मज़ो चखा वई। मोहन जी माउ हुन सां ॾाढी सिक सां मिली, पर जॾहिं मोहन ॿुधायोसि त सारंग होटल में रहियो आहे त कावड़जी वई। मोहन चयो, अमी पराओ आहे न, परावनि खां कहिड़ा ॾुख, कहिड़ा ॾोरापा। पराओ छो आहे? सारंग त मुंहिंजो पुटु आहे। पुटु हुजई हा त पंहिंजी माउ जे घर में न अची रहे हा। चई सच थो। ऐं पोइ वरी ॾोरापनि में शुरू थी वई। संदसि ॾोरापनि में केॾी न पंहिंजाई, केॾो न प्यार ऐं केॾी न सिक हुई। 2 सालनि में हूअ वधीक पोड़ी थी वई हुई। संदनि जो सूर थी पियो हुयसि ऐं उथण वेहण महिल चङी थी। रजनी ओचितो ई ओचितो जवान थी वई हुई। सारंग ॻाल्हाइण महिल साणसि अखियूं मिलाए नथी सघियो। मोहन जो पीउ बि ॾाढी सिक सां साणसि मिलियो। सारो वक़्तु शिकारपुर जूं ॻाल्हियूं कंदा रहिया। राति जी मानी बि हुन उते ई खाधी। पोइ मोहन कार में हुनखे होटल में छॾणु आयो। होटल जी आराम कुर्सीअ ते वेही मोहन सिगरेट दुखायो ऐं सिगरेट जो कश हणंदे सारंग खां पुछियाईं, तोखे यादि हूंदो हिकु ख़त में मूं तोखां माणिक शाइर जे बारे में पुछियो हो। छा सचुपचु माणिक जी शाइरी तोखे पसंदि आहे? मूंखे त ॾाढो पसंदि आहे। मां सम्झां थो त हू असांजी नस्ल जो ॾाढो सुठो शाइरु आहे। हुन जी शाइरीअ में तोखे कहिड़ी ख़ासि ॻाल्हि नज़र आई? हुन जी शाइरीअ में मूंखे पंहिंजे दौरे जी दिलि जी धड़कन जो आवाज़ु ॿुधण में आयो। त पोइ हिकिड़ी शॉकिंग न्यूज़ ॿुधण लाइ तयारु थी वञ। हुन बंदे गंदे कीने जहिड़े मोहन जो कलमी नालो माणिक आहे। माणिक तूं आं? हा छो, वैसा नथो अचई छा? वैसा त अचे थो, पर तूं मूंखां लिकायो छो? इन करे जो मूं पंहिंजी ॾात जे बारे में तुंहिंजो सही रायो ॼाणणु थी चाहियो। इन जो मतिलबु इहो थियो त जे मूंखे ख़बर हुजे हा त माणिक तूं आं त मां पंहिंजो रायो ॾियण में अदबी बदयानतीअ खां कमु वठां हा। अदबी बदयानतीअ जी ॻाल्हि न आहे, इंसानी नातनि जी ॻाल्हि आहे। दोस्तनि जा उगण बि गुण नज़र ईंदा आहिनि। सारंग जवाबु ॾियण जी कई त हू उथी बीठो ऐं हुन ॾांहुं हथु वधाईंदे चयाईं, मूंखे पंहिंजी ॾात जे बारे में सही रायो घुरिबो हो, सो मूंखे मिली वियो। चङो, मां हलां थो, सुभाणे सवेर ईंदुसि, गॾिजी कॉलेज हलंदासीं। शाम जो वांदो थी जा त सिंधूअ सां मिलाईंदोसीं। सिंधू वरी केरु आहे? आहे हिकिड़ी शरीमती। नालो त ॿियो अथसि, पर मूं हुन जो नालो सिंधू रखियो आहे। सिंधूअ जी सारी सांवरी सूंहं संदसि शरीर में समायल आहे। कलाकार आहे, अदाकार आहे। आवाज़ु एॾो मिठो अथसि जहिड़ी माखीअ जी लार। चइबो त कंहिं सिंधी नावल जी हीरोइन आहे जंहिं में रुॻो ख़ूबियूं हूंदियूं आहिनि ऐं का ख़ामी न हूंदी आहे। ख़ामी इहा अथसि त कांग्रेसी आहे, पर मां ब्रेन वॉशिंग करियांसि थो। उमेद त जल्दी असांजी तहरीक में शामिलु थी वेंदी। ईअं चई मोहन मोकिलाए हलियो वियो। ॿिए ॾींहुं सारंग कॉलेज में दाख़िलु थियो। हॉस्टल में सामान रखियाईं ऐं शाम जो मोहन सां गॾु सिंधूअ सां मिलण लाइ रवानो थियो। मोहन सिंधूअ जी सूंहं जी एतिरी तारीफ़ कई हुई जो सारंग पंहिंजे ज़हन में सिंधूअ जी सूंहं जो ॾाढो ऊचो तसवुरु क़ाइमु कयो हो। पर जॾहिं सिंधूअ सां मिलियो त ॾाढी मायूसी थियसि। शिकल सूरत जे लिहाज़ खां सिंधू ॾाढी रवाजी छोकिरी हुई। पूरो पनो क़द, पूरा पना रोश, कणिकाऊं रंग। बाक़ी संदसि अखियूं ॾाढियूं वणंदड़ हुयूं, वॾियूं, चीरियूं ऐं फटरियूं। वॾे सेठ जी धीअ हुई, पर खादीअ जी साड़ी पातल हुयसि। सिंधूअ हुनखे हथु ॿधी खिकारियो ऐं संदसि कहाणियुनि जी ॾाढी तारीफ़ कयाईं। चयाईं, असांजा लेखक कराचीअ जे काफ़ी हाउस में वेही हारियुनि जूं कहाणियूं लिखंदा आहिनि। इन करे ई हुननि जी कहाणियुनि में सचाई कान्हे। हू पंहिंजे युग सां सचा न आहिनि। मां त हुननि खे कूड़ जा वणजारा सॾींदी आहियां, जेके पंहिंजो पाण सां कुपत था कनि। अव्हांजी कहाणियुनि में मूंखे सच कॾहिं सिंध जी चीकी मिटीअ जे रूप में नज़र ईंदो आहे त कॾहिं थकल टुटल हारी जी पेशानीअ ते चमकंदड़ पघर जे रूप में।
पंहिंजी तारीफ़ ॿुधी हू शर्माइजी वियो ऐं दिलि में ॾाढो ख़ुशि बि थियो। पोइ अदब ऐं सियासत ते ॻाल्हियूं निकितियूं। मोहन ऐं सिंधू बहस कंदा रहिया। हू ऐं रजनी माठ करे ॿुधंदा रहिया। वरी ॿोलीअ जी ॻाल्हि निकिती। मोहन चयो, हिंदू पिया सिंधीअ खे शदी कनि ऐं सिंधीअ में हिंदीअ जा अणवणंदड़, कननि ते बार कंदड़ ऐं आम माण्हूअ खे सम्झ में न ईंदड़ लफ़्ज़ टुंबियनि, त मुस्लमान वरी सिंधीअ में अरबी ऐं फ़ारसीअ जा ख़ौफ़नाक लफ़्ज़ विझी पिया सिंधीअ खे मुस्लमान कनि ऐं शाह ऐं हारी नारीअ जी सिंधी, जंहिंमां सिंध जे बरनि जी बू थी अचे, तंहिंखे को लेखक ऐं शाइरी नथो मिले जेको संदसि सादगी ऐं सूंहं खे ॻाए। दादा अव्हांजी ऐं दादा सारंग जी ॿोली त सादी हूंदी आहे, रजनीअ चयो। मां कंहिं हिकु शाइर या लेखक जी ॻाल्हि नथो करियां, मां त आम रवैये जी ॻाल्हि थो करियां। सुठो ऐं वॾो शाइर या लेखक त पंहिंजी पूरी नस्ल खे मुतासिर कंदो आहे। अव्हां में जान हूंदी त ॿिया शाइर ऐं लेखक अव्हां जी पोइवारी कंदा, सिंधूअ चयो। ॿोलीअ जी ॻाल्हियुनि मां शिकारपुर जी ॿोलीअ जी ॻाल्हि निकिती। भाई मूंखे त शिकारपुर जी ॿोली वणंदी आहे, मिठी ऐं सादी, सिंधूअ चयो। अञा त कंहिं शिकारपुरी औरत जी ॿोली न ॿुधी अथई। शिकारपुरी औरत ॻाल्हाईंदी त ईअं लॻंदो ॼण सुरनि जी वर्खा पई थिए। शिकारपुरी गार बि सुर में ॾींदो। कॾहिं शिकारपुर जे घोरड़नि जा होका त ॿुध, अहिड़ी लांड ऐं अहिड़े सुर सां होका ॾींदा ॼण को गीत पिया ॻाइनि। असुर थींदो त सुरीला आवाज़ शुरू थी वेंदा। मोहन जे दड़े वारे ॾांद गाॾियुनि जा चिचाट, उठनि जा चड़ा, घोरड़नि जा होका, अदल पोप जलेब, मिठी खारक, रोहिड़ीअ जा पोप जलेब, ॼामफल, शाही बाग जा ॼामफल, फारवां, नेड़ ठार फारवां, मोज़ी फार फारवां, कुल्फ़ी, हाम ठार कुल्फ़ी, सदाबहार कुल्फ़ी, मिठड़ा थादल, डोलण थादल, सॼण पीअंदो वञ जीअंदो वञ, छोला दाल डबल, कोसा बीह, चटणी, चप चटणी, टांगे वारनि जूं हकलूं बि लांड सां, गलटी टांगा, चमकंदड़ संज, घोरड़नि जो रंग भरंगी कुलगियूं, चिभक ते टूंअर ऐं रेशमी रुमाल ॿधल, घंटी वॼाईंदा, हकलूं कंदा, घोड़े खे दड़कीअ में वठो पिया ईंदा। बोतार पासो कजांइ, लताड़ में चिंभाट में। शाम थींदी त सारे शिकारपुर लखी दर ते अची बीठबी। मलमल जा चोला, रेशमी गोॾियूं, राबेल जूं कंडियूं ऐं रेशमी रुमाल ॿधी पिया टिलंदा ऐं खिलंदा। आचर ते वरी सिंध वाह ते मेलो लॻंदो। बाज़ारियूं लॻी वेंदियूं, हर शइ मसवाड़ ते मिलंदी। अंगोछा, टुआल, तुम्बा, ट्यूब, देगियूं पयूं दंबियूं ऐं थादलियूं पयूं घोटबियूं। किथे राग पियो थींदो, किथे कपर सां वेठल माण्हू अंब पिया चूसींदा, के पाणीअ में पिया तड़गंदा, को टोलो झुमरियूं हणंदो ईंदो। भाई पोइ त सारंग खे चवंदासीं त असांखे शिकारपुर ज़रूरु घुमाए, सिंधूअ चयो। दादा शिकारपुर जी गर्मी ऐं ॿूसट विसरी वई? मूंखे त शिकारपुर जी गर्मीअ में बि हुस्न नज़र ईंदो आहे। ख़ामोश सुबुह, ॾींहुं तपंदो त हर को घरनि में वञी लिकंदो। दर दरियूं बंदि करे फर्श ते छिड़काव करे आस्ते आस्ते झली पिया छिकींदा। टिपहरीअ जी ॿांग मिलंदी, वथाणनि ॾांहुं वरंदड़ माल चड़ा ऐं घुंड वॼाईंदो मोटंदो त हर को बंदि कमरनि जा दर खोले ॿाहिरि निकिरंदो। पोइ तड़ फुलेल करे छिड़काव करे मूड़ा विछाए वेठा कचहरियूं कंदा। हुके जो गड़काट पियो हलंदो, रखे रखे ॾखण खे बि सॾु कंदा ऐं विञणा बि हणंदा। मस मस ॾखणु घिलंदो, हीर लहंदी ऐं हर को घरनि में वञी आरामी थींदो। दादा शिकारपुर जूं ज़ाइफ़ूं? रजनीअ चयो। शिकारपुर जूं हिंदू ज़ाइफ़ूं जहिड़ियूं अप्सराऊं, रेशमी पाजामा, मलमल जा कुर्ता, नक में ॻाढ़नि मणियनि जा भूला, कननि में सोनियूं वालियूं, मलमल जी पोतीअ जा घूंघट करियो पयूं डेल वांगुरु टलंदियूं। सननि हथनि ऐं पेरनि जूं तरियूं अहिड़ियूं जहिड़ियूं गुलाब जूं पंखड़ियूं। मूं हिकिड़े हिंदूअ खां पुछियो त अव्हां जूं ज़ाइफ़ूं अहिड़ियूं सुहिणियूं छो आहिनि? चयाईं, असांजा वॾा वण जे वापार सांगे कोहकाफ विया हुआ ऐं उतां परियूं परणिजी आया। असां उन्हनि परियुनि जी औलाद आहियूं। हू राति जो देरि सां हॉस्टल में मोटी आयो, खट ते लेटी सिगरेट दुखायाईं ऐं सिंधूअ जे बारे में सोचणु लॻो। सिंधू हुनखे सफ़ा मुतासिर न कयो, न संदसि शिकल सूरत में ऐं न ई संदसि शख़्सियत। वॾी घराणी छोकिरी हुई, फैशन तौरु कांग्रेसी थी हुई ऐं खादीअ जी साड़ी पाती हुअईं। अदब ऐं आर्ट हुन लाइ
संदसि शख़्सियत जे सिंगार जो सामान हो। जंहिं समाजी तबिके सां हुन जो तालुक़ हो, तंहिं लाइ अदब ऐं आर्ट त शोहरत जो वसीलो हूंदो आहे। हुन जी सादगी सियासी पार्टीअ सां तालुक़ ऐं कलाकारी शोहरत जा वसीला हुआ। हीअ डूंगर त उहे ॾोरींदा आहिनि जिन जा अंदर अधु हूंदा आहिनि, जिन जा पेर पट जहिड़ा हूंदा से हिन वाट ते कीअं हलंदा। वरी हुनखे सकीना यादि पई। शायदि लाशऊरी तौरु हुन सिंधू ऐं सकीना जो मुआवज़ो करणु थी चाहियो। सकीना सिंधूअ खां घणी सुहिणी हुई। चेल जेॾा चोटा, पिघरियल सोन जहिड़ो रंग, जिस्म ते जवानी जा गुल ऐं गौंच। वरी हुनखे पंहिंजो धुंधलो, मबहम ऐं गैरवाज़ह ख़्वाबु यादि पियो। संदसि रूह ते अजीब निंड उखड़ी उदासी छाइंजी वई ऐं पंहिंजो पाण खे अकेलो महसूसु करणु लॻो। हुन जी रूह खे कंहिं अणॾिठल अणसुहिणे परीअं जी ॻोल्हा हुई, जंहिं परीअं जा पड़लाव हुन शाह साईंअ जी शाइरीअ में ॿुधा हुआ, जंहिंजो अक्स हुन अंडलट जे रंगनि में ॾिठो हो ऐं जंहिंजे बदन जी बू हुनखे हिक हिक गुल मां आई हुई। पर हुन जी कहिड़ी सूरत हुई, कहिड़ो रूप हो, तंहिंजी खेसि बि ख़बर न हुई। उन परीअं जे पूरनि में हिनखे निंड खणी वई। मोहन हुनखे सभिनी दोस्तनि सां मिलायो। सभई शाइर, अदीब, फ़नकार ऐं सियासी वर्कर हुआ। के पक्का कांग्रेसी हुआ, के कट्टर मुस्लिम लीगी, के वरी इनक़िलाबी तहरीक जा जोशीला वर्कर। किन जो आदर्श अखंड भारत हो, किन जो पाकिस्तान ऐं किन जो इनक़िलाब। इनक़िलाबी तहरीक जो रूह रवां मोहन हो। हुननि रेलवाई, बंदरगाह ऐं कारखाननि में कमु कंदड़ मज़दूरनि जूं यूनियनूं ठाहियूं हुयूं। मज़दूरनि जे मेड़नि में तक़रीरूं कंदा हुआ, स्ट्राइकूं कराईंदा हुआ। हेॾी ऊंदहि अंधकार में हुननि उमीदनि जूं ॾियाटियूं ॿारियूं हुयूं, बुखूं काटियूं हुआऊं, जेलुनि में विया हुआ, पुलिस जूं लठियूं खाधियूं हुआऊं। एॾनि ईज़ाउनि सां त शायदि डूंगर बि ॾरी पवनि, पर हिननि जा इरादा अटल हुआ। ख़ुशहालीअ जी रोशन राहनि खे ठुकराए, दिलि में उमीदनि ऐं ख़्वाबनि जूं मशालूं ॿारे हिननि ऊंदहि जो ई सफ़रु शुरू कयो हो। संदन वाट ऊंधा हुई, पर संदसि मंज़िल लाख रती बाख हुई। सरकार हिननि खे गैर मुल्की एजेंट सॾींदी हुई, मथनि इल्ज़ाम मढ़ींदी हुई त हू गैर मुल्की हुकूमतनि खां मदद था वठनि। पर छा गैर मुल्की मदद ते पलजण वारा हीअं ॾुखनि खे ॾेह जो ॾाज सम्झी सीने सां लाहींदा आहिनि? ईअं कंडनि जा ताज पाईंदा आहिनि ऐं ईअं पंहिंजा पेर पथूं कंदा आहिनि? हिननि वटि को जज़्बो हो, को अहसासु हो ऐं को ख़्वाबु हो, जंहिंजी मस्तीअ हिननि खे एतिरो त मस्तु करे छॾियो हो जो उन मस्तीअ में हू कंडनि ते बि ईअं थी टलिया जो संदन टोर तां मोर थी घिरिया। जो संदन टोर तां मोर घोड़ थी विया। हिननि में हिकिड़े अहिड़े ॾुखयल अज़मत हुई जंहिंखे सारंग सम्झी न सघियो। उन्हनि में जोशीला जवान बि हुआ जिन जे रत में गर्मी हुई। पकी उमिरि वारा बि हुआ जिन ज़िंदगी जी थधी कोसी ॾिठी हुई। छोकिरियूं बि हुयूं जिन जा कुंवारा बदन कंवलनि जहिड़ा कुंवरा हुआ, पर जिन जा इरादा पहाड़नि जहिड़ा सख़्तु हुआ। मीटिंग में बहस कंदा हुआ, कुझु न कुझु करण लाइ पाण पतोड़ींदा हुआ। सारंग इहो बि महसूसु कयो त ज़िंदगी जे बारे में संदन ॼाण किताबी हुई। हुननि खे ख़बर ई कान हुई त थरनि ऐं बरनि में, ॻोठनि ऐं वाहिड़नि में इंसानु ज़िंदगी जे हथां केतिरो न हैरान आहे, पर पोइ बि हू पंहिंजनि अक़ीदनि सां सचा ऐं वफ़ादार हुआ।